हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु असां तव्हांखे पाकिस्तान जी सभ खां वॾी बैंक बाबति मालूमात ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, उमेद तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। बैंक हिकु अहिड़ो इदारो आहे जंहिंमें माण्हू पंहिंजूं रक़मूं महफ़ूज़ करण ऐं कारोबार लाइ रखंदा आहिनि। हर मुल्क खे हिकु मरकज़ी बैंक हूंदी आहे जेका मुल्की मालियाती कारोबार हलाइण ऐं ज़ाब्ते रखण लाइ उपाउ वठंदी आहे। पाकिस्तान जी मरकज़ी बैंक खे स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान या बैंक दौलत पाकिस्तान जे नाले सां सॾियो वञे थो। पाकिस्तान जे क़याम खां अॻु अंग्रेज़नि जे दौर में रिज़र्व बैंक ऑफ इंडिया सेंट्रल बैंक हूंदी हुई। 3 दिसंबर 1947 ते अंग्रेज़नि हुकूमत रिज़र्व बैंक खे 2 हिसनि में विरहायो। 30% पाकिस्तान खे ऐं 70% इंडिया खे ॾिनो। इन विरहाङे खां पोइ मई 1948 में क़ाइदे आज़म स्टेट बैंक ठाहिण लाइ जदोजहद शुरू कई। जून 1948 में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो बुनियादु विधो वियो। 1 जुलाई 1948 खां इन बैंक बाक़ाइदे कमु करणु शुरू कयो। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान सभ खां पहिरियां मुल्क जे नाणे वारनि सिक्कनि नोटनि खे तरतीबवार तयारु करण जो कमु शुरू कयो। 1956 में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे एक्ट जो तारफ़ थियण खां पोइ इन बैंक खे जेके बि ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वियूं तिन्हनि खे उहा वॾे पैमाने ते निभाए लॻी त जीअं पाकिस्तान में माशी हालतूं ऐं पैदावारी वसीलनि में तरक़ी थिए। 1964 में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे ख़ुदि मुख़्तियार बणायो वियो त जीअं उहा सभु कमु वॾे पैमाने ते करे सघे। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जनवरी 1997 में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो हुकुम ॾिना जेके मई 1997 में पार्लियामेंट मां मंज़ूर थिया, जिन में नोटनि खे तरतीब ॾियणु, नारे जी सघ ऐं क्रेडिट खे तरतीब ॾियणु, पाकिस्तान जे माशी पैदावारनि वसीलनि खे वधाइणु शामिल आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान पाकिस्तान जी सेंट्रल बैंक आहे। इन बैंक जा हेडक्वार्टर कराची ऐं इस्लामाबाद में आहिनि। हीअ बैंक पाकिस्तान जा रिवायती ऐं तरक़ियाती कमु कंदी आहे त जीअं पाकिस्तान मालियाती तौर ते पाण बड़ो थी सघे। हीअ रिवायती कमु 2 हिसनि में विरहायल आहिनि। हिकु हिसो बुनियादी कमनि सां गॾोगॾु करेंसी जा मसइला ऐं माली मसइला हल कंदो आहे ऐं ॿियो हिसो एजेंसियुनि जे कमनि खे संभालींदो आहे, जिन में पब्लिक डिपार्टमेंट जे मैनेजमेंट ऐं ॿाहिरि मुल्कनि जे नाणे जी मटा सटा जी मैनेजमेंट शामिल आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान हाणे नोटनि जा नमूना तब्दील कया आहिनि। उहो क़दम उन करे खयो वियो आहे त जीअं किरोड़नि ऐं जेली नोटनि जे कारोबार खे रोके सघिजे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जा 9 मेंबर हूंदा आहिनि, जिन्हनि में पहिरियों गवर्नर या चेयरमैन हूंदो आहे। गवर्नर या चेयरमैन जो हिकु सेक्रेटरी हूंदो आहे, बाक़ी 8 डायरेक्टर हूंदा आहिनि। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान मुल्क जे माशी तरक़ी में अहम किरदारु अदा करे थी। इन वक़्तु मुल्क जे वॾनि शहरनि में इन बैंक जूं ब्रांचूं खोलियूं वियूं आहिनि जेके पिण मरकज़ी जे निज़ाम हेठि हलनि थियूं। इन खां सवाइ पूरे मुल्क में मुल्की तौर गैर मुल्की बैंकूं ऐं ॿिया मालियाती इदारा स्टेट बैंक जी सरपरस्ती में सहकार सां कमु कनि था। दोस्तों, उमेद त असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जी बटन ते ज़रूरु दॿाइजो जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। त पोइ असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।